अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सिन टीवी जे प्रोग्राम खण पंहिंजे भाउ सां गॾु इमरान चंड तव्हां सां हाज़िर आहे। नालो त खण पंहिंजे भाउ खे आहे, पर तक़रीबन हिन में भेणियूं अची वियूं आहिनि। ऐं जॾहिं प्रोग्राम ऑन ईयर वेंदो आहे त हुन में कमेंट्स ईंदा आहिनि त यार हिन प्रोग्राम नालो रखिया खण पंहिंजी भेण खे। यार ईअं वरी कीअं, ईअं त माण्हू मारींदा मूंखे वरी खण पंहिंजी भेण खे। बहरहाल प्रोग्राम ईद जो ॿियो ॾींहुं, ऐं असां तव्हांजे साम्हूं अॼु जेका शख़्सियत आई आहे उन जे करे मां मीडिया में आयो आहियां, इहो तव्हांखे ॾसे छॾियां त तमामु सुहिणी ख़ूबसूरत आर्टिस्ट भी आहे, मॉडल भी आहे, ऐं सुठी हिकिड़ी तबियत रखंदड़ दोस्त भी आहे। ऐं मां जॾहिं बि हुन सां कमु कयो आहे त माना ईअं लॻंदो आहे त हिकिड़े फैमिली में असां गॾु कमु करे रहिया आहियूं, छो त हुनजी जेका नेचर आहे तमामु ख़ूबसूरत, तमामु बहितर आहे। ऐं मां हुनखे हिकिड़ो ॾींहुं पहिरियों मां चयुमि त यार तव्हां अची वञो मुंहिंजे शो में, त मुंहिंजी जेका तमन्ना आहे उहा पूरी थी वेंदी सिंधी मीडिया में। त अॼु असां सां उहा शख़्सियत साम्हूं आहे जंहिंजो नालो आहे सदफ भुट्टो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहे? ख़ुश, ठीक ठाक, मज़े में? हाँ, अल्लाह जो शुक्र है। तव्हांखे ख़बर मां हिन सिंधी मीडिया में छो आहियां? आई डोंट नो। तव्हां मूंखे धोखो ॾिनो न, मां इन जे करे मीडिया में अची वियुसि। मां तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि में धोखो ॾिनो आहे? धोखो त तव्हां उहा माण्हुनि खे ॾिना त हूंदा धोखा? ऑफ कोर्स। केतिरनि माण्हुनि खे? 99 अबव। बसि हिकिड़ो इहो मूंखे तव्हां ॿुधायो, 99 जिन खे तव्हां धोखा ॾिना आहिनि उन्हनि जी एज 35 खां मथे आहे या 35 खां हेठां? मिक्स। मिक्स। वॾा धोखा तूं वॾा ॾिना हूंदा, हा न? ईअं न? मर्द कहिड़ा सचा हूंदा आहिनि, उहे बि त धोखो ई ॾींदा आहिनि। मां सचो आहियां। ओह रियली? नज़र अचे पियो तव्हां केतिरा सचा आहियो। हल ॻाल्हि ॿुधाए, प्रोग्राम अहिड़ो आहे, मिसाल पाण त मीडिया में एतिरो कमु कयो आहे, गॾु रहिया आहियूं, घर बाती आहियूं। मिसाल मूंखां तव्हां मां तूं थी वञे त माज़रत, फिर हूं पाण में तूं तव्हां थी सघे थो, पर रिस्पेक्ट इलाही ज़रूरी आहे। अल्लाह ॾे मारे छॾी कसम सां। तव्हां चई सघो था, पर मां हिकिड़ी ॻाल्हि थी कयां, पर जेतिरो थी सघे तव्हां मुंहिंजी रिस्पेक्ट कजो। हा, तव्हां चइजो मां तूं ऑलवेज। ओके। सदफ भुट्टो मीडिया मां एतिरा साल गायब रही, ख़बर पई आहे त कंहिं धमकी ॾिनी हुई? धमकी न त चई सघो था हिनखे, रिक्वेस्ट या फोर्स चई सघो था। धमकी न आहे, धमकी त मां कंहिंजी धमकी में ईंदी कोन आहे, मतलब कंहिंजी बि कोन ॿुधंदी आहियां। वो कमिटमेंट आहे न, हिकु दफ़ो पाण सां कमिटमेंट करे ली तो कंहिंजी बि कान ॿुधणी आहे। त धमकी वमकी में मां ख़ैर मां कंहिंजी ॿुधंदी ई कोन आहियां। बाक़ी थी सघे थो कंहिंजो फोर्स या कंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट मे बी कंहिं प्री प्यारे जी फोर्स या रिक्वेस्ट जो तव्हां एतिरा साल मञी सघो था? बिल्कुलु। ठीकु आहे, हलो ठीकु आहे, तव्हां उहा ॻाल्हि मञी, पर पंहिंजे जेके कुलीग्स जेके मीडिया में दोस्त हुआ उन्हनि खां बिल्कुलु अलॻि थी विया? न अलॻि त मां कोन, हा तक़रीबन चई सघो था तव्हां। मां काफ़ी साल मतिलबु पंहिंजे दोस्तनि सां बि आउट रही आहियां, इवन बॉइज़ गर्ल्स सभिनि खां ई। उनजी हिकिड़ी इहा वजह बि हूंदी आहे त मतिलबु उहो चवंदा आहिनि न, दोस्ती दूर की अची रोटी तंदूर की अची। त मुंहिंजो घर जो मतिलबु अहिड़ो माहौल आहे त तव्हांजी जेकी बि चैनल, तव्हांजी जेकी बि दोस्तियूं आहिनि, उहे तव्हां मतिलबु पंहिंजे ॿाहिरि रखो पंहिंजे कम खे। अच्छा। ऐं जेकॾहिं तव्हांजा जेकी फैमिली में आहियो त पोइ सिर्फ़ु फैमिली, ऐं जेकॾहिं ॿाहिरि आहियो त पोइ मतिलबु मां पंहिंजे कम में कॾहिं फैमिली खे इन्वॉल्व कोन कंदी आहियां। पंहिंजे कम जे अंदरि जेकॾहिं घर हली वेंदी आहियां त पोइ उते फ्रेंड्स वग़ैरह उहो हिकिड़ो मां पंहिंजो हिकिड़ो डिस्टेंस रखियो आहे पंहिंजी फैमिली सां। रोटी तव्हां यादि आयो, रोटी तंदूर की अची, तव्हांजो हुस्न राज़ छा आहे? भला घटि खाईंदा हो, तंदूरी रोटी खाईंदा हो या का क्रीम अहिड़ी? मां त हाणे वेही इलाही मोटी थी आई आहियां। मां त मां पाण खे लॻे थो मूंखे मां वाक़ई में मुंहिंजो वेट वधी वियो आहे। स्मार्टनेस जी अञा इलाही ज़रूरत आहे मूंखे। मां इहो थो सोचां, मां माना नंढे लाकू तव्हांखे ॾिसां थो, तव्हां बिल्कुलु सही। मूंखे यादि आहे मां इलाही नंढी हुयमि, मुंहिंजा बॉय कट वार हूंदा हुया बिल्कुलु, ऐं तव्हां हिते प्रोग्राम मैनेजर ई हुयो, इन ई सीट ते हुयो, ऐं मां तव्हां वटि आई हुयमि, सर प्लीज़ मूंखे कमु ॾेई छॾियो। तव्हांखे शायदि मे बि यादि हुजे। पोइ मां तव्हांखे डायरेक्ट चयमि दुबई हलंदी? हा, ऐं बिल्कुलु तव्हांजो हुते मां त दुबई हलंदो कमु हुयो, ड्रामे जी शूट ते दुबई हलंदो। क्लियर तो क्या उन ते तो तव्हां मूंखे धोखो ॾिनो हुयो, तव्हां दुबई मूंसां न हलिया। पर मतिलबु मुंहिंजो नओं कमु शुरू थियल हुयो, ऐं मतिलबु मुंहिंजी फैमिली चए पई हिकदमि मतिलबु केर बि सिंधी में तव्हांखे ख़बर आहे असांजे में थोरो छोकिरियुनि खे इलाही कंजेस्टेड बंदि करे रखंदा आहिनि। त हिकिड़ो त मूंखे इजाज़त मिली मुंहिंजी फैमिली खां, त चलो ठीकु आहे, चलो तव्हांजो शौक़ु आहे तव्हां पूरो कयो। अदरवाइज़ वरी हिकिड़ो घर सां निकिरणु त थियो ई थियो, मतिलबु मुल्क खे ई छॾे मतिलबु ॿाहिरि वञणु, त उहो मुंहिंजी फैमिली बिल्कुलु ई मना करे छॾी। कहिड़ो तव्हां वापसि न अचो? इहो त असांखे ख़बर हुई न, मूंखे पाण शौक़ु आहे ॿाहिरि घुमां फिरां, पर हाणे मुंहिंजी फैमिली मूंखे कोन पई छॾे त मां छा थी करे? हाणे कॾहिं हलूं भला ॿुधा? हाणे जॾहिं जो। अच्छा मूंखे इहो ॿुधाए, इंग्लिश जा जेके अखर हूंदा आहिनि, वर्ड्स,
हा न अखर हूंदा आहिनि अखर, A B okay. C उन्हनि मां 7 हटाए छॾिया बाक़ी घणा बचंदा आई डोंट इहो मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे हुनखे बि ख़बर हूंदी नंढड़ी धीउ आहे हुनखे ख़बर हूंदी 7 कढो बाक़ी बचायो घणा बचा काउंट करण में तो इलाही टाइम लॻी हलो ठीकु आहे हिनखे छॾियूं था सही आहे सही ॿुधायो मूंखे बि नथो अचे छॾियूं था रहण दे मीडिया जी हिकु अहिड़ी छोकिरी जो नालो ॿुधायो जेका तव्हांखे तमामु घणी वणंदी आहे सुनेनाली यार मूंखे बि वणंदी अथई ऑफ कोर्स न? मूंखे इलाही सुठी लॻंदी तबे त हुनजी ॾाढी ज़बरदस्त आहे बिल्कुलु ऐं प्यारी बि आहे ऐं कसम सां हाणे अहिड़ो ई सुवाल ॿियो थो पुछाए सही ॾसजांइ मीडिया जी उहा कहिड़ी छोकिरी आहे जंहिंखां तव्हांखे सख़्तु नफ़रत आहे सख़्तु नफ़रत राबेल कुरैशी जेकी हाणे छॾे वई आहे ऑफ कोर्स डू एंड डाई माण्हू डायरेक्ट मतिलबु तव्हां सोचींदा जंहिं सेट ते मां हुजां या न हुजे ऑफ कोर्स ईअं न यार तूं इलाही बहादुर मिंट नालो कीअं वरी मूंॾे बि आई अथई है न हिकिड़ी छोकिरी अचे थी मुंहिंजो नालो छोकिरी मिठाई ते वेठा ई अच्छा पाकिस्तान जे सदर जो नालो छा आहे इमरान खान भला वज़ीर आज़म जो नालो छा आहे आई डोंट नो इमरान खान सदर जो नालो छा आहे इमरान मूंखे हर जॻह ते इमरान खान नज़र ईंदो आहे असल ॻाल्हि इमरान चांडो किथे नज़र आयो अथई नेवर साम्हूं आहे न मुंहिंजे इमरान हाशमी सुठो आहे या इमरान चांडियो सुठो आहे न न चांडियो ज़ात या इमरान खान सुठो आहे 3 इमरान आहिनि न इहो त सोचो न ओके इन्हनि मां मूंखे सिलेक्ट करिणो इमरान चांडियो केरु आहे क़रीब ओए इमरान हाशमी अमीर सेक्सी बॉय तव्हांखे केरु वणंदो आहे मूंखे केरु वणंदो आहे मुंहिंजा इमरान हाशमी चवंदी मां सम्झी नो 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 नेवर 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 मुंहिंजी एतिरी गंदी चॉइस न आहे नॉट इनखे लाइक करण खां बहितर खूह में टपो था खूह में मां खूह अच्छा यार कसम सां मुंहिंजी हिकिड़ी गर्लफ्रेंड अथई उहा ॿुधंदई न क़तल कंदई आई डोंट नो क़तल खे कोई नथो करे सघे मुंहिंजो बटो अलाह ज़िंदा से जंहिंजी जेतिरी ज़िंदगी रखी आहे ओतिरी ई थींदी पर ज़ाहिर आहे इंसान पंहिंजे सेल्फ डिफेंस जे लाइ त जेकॾहिं कोई कंहिंखे किथे अटैक कंदो आहे त पाण खे बचाइण लाइ पूरी कोशिशि त कंदो न पाण वटि पिस्टल रखंदी आहीं नेवर कॾहिं बि न रखियो नो कॾहिं बि न दुश्मन तो इलाही ठाहिया आहिनि मूंखे इहा ख़बर आहे पर्सनली अच्छा पर मां मुंहिंजो कॾहिं बि कंहिंसां झेड़ो न रहियो आहे या मां कंहिंसां कॾहिं विड़ी न आहियां कॾहिं तव्हां इहो न ॿुधो हूंदो सेट ते मुंहिंजो कंहिंसां झगड़ो थियो आहे अक्सर असां ॿुधंदा आहियूं सेट ते झेड़ा थींदा आहिनि छोकिरियुनि जा छोकिरनि जा पाण में झगड़ा थींदा आहिनि जेकॾहिं सदम इंसान न हुजे हा ऐं पखी हुजे हा त कहिड़ो हुजे हा झिरकी मोर मोर नर या मादी ऑफकोर्स मादी कलरफुल हुन मादी खे छा चइबो आहे मादी खे छा चइबो आहे पिकॉक मोर खे चइबो आहे इंग्लिश में सही ॻाल्हि आहे सिंधी में छा चइबो आहे मोरनी मोरनी मे बी अच्छा असां वरी नंढे लाइ पढ़ियाऊं कचे पहिरियों किताब हूंदो हुन में लिखियलु हूंदो डाल ड्रेल आहे यस 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 ईअं आहे न? डाल ड्रेल यस हा ॾाढी उमिरि वॾी अथई तूं त ई पढ़ी आहे माना छा मतिलबु आहे प्राइमरी खां ई पढ़ंदा आया आहियूं त मतिलबु इहे शयूं मूंखे यादि आहिनि कुझु मतिलबु 82 में इहा किताब ख़तमु थी आहे अहिड़ी ॻाल्हि अॼु बि जेकी किताबूं छपजनि थियूं उन में कुझु ख़ासि वर्ड्स आहिनि ने मुञ डाल ॾेडर चे चंड तोखे इहे जुमिला अञा बि यादि आहिनि ऑफ कोर्स यार छा इलाही छोकिरियूं मीडिया जूं आहिनि जंहिंखे ने मुन्य नेवर चे चंड इहे न ईंदा अथव जेके मुंहिंजी टीचर्स जिन मूंखे पढ़ायो आहे उन्हनि इलाही मूं ते महिनत बि कई इलाही मूंखे मारियो बि आहे कॾहिं कोई अहिड़ो साबू आयो जंहिं तव्हांखे हार पारायो हुजे साबू पके पेर में सबक न साबू हार ॾिना तूं इलाही उमिरि जी वॾी आहीं यकीन कर इहो ई कुझु आहे न अच्छा सुनैना अली जो तूं नालो खयो न तव्हां नालो खयो न ऐं तव्हांजो फेस थोरो उहे मूंखे हिन महिल फील पियो थिए यार थोड़ी मोटी थी वई आहे माना सुनैना मोटी आहे तव्हां क्लियर पिया कयो मतिलबु मां चई सघां थी हेल्दी त आहे न माशाल्लाह हा हलो सही आहे ठीकु आहे अॻिते था हलूं सवाल कयूं ऑफ कोर्स थोरा चहिरा सवाल कयूं ओके करे सघूं था न कंहिं चैनल जे तव्हां सां फ्लर्ट करण जी कोशिशि कई यस कई नालो ॿुधाए सघो था नो अच्छा ॿियो
ग़लती थी वई मां तव्हांखां सवाल कयुमि पर मां तव्हांखे हिन फॉर्मेट ॿुधाए छॾियां प्रोग्राम जो हिन प्रोग्राम जो फॉर्मेट ईअं आहे त मतिलबु जंहिं सुवाल जो तव्हां जवाबु न ॾींदा त असां वटि हिकिड़ो बाउल आहे हुन मां तव्हांखे हिकिड़ी पर्ची खणी पवंदी हुन में जेको लिखियलु हूंदो तव्हांखे उहो करिणो पवंदो मतलब जेको भी मतलब एग्जांपल मूंखे त कुछ ख़बर ई न आहे मिसाल उन में जेको हूंदो उहो तव्हांखे करिणो पवंदो जंहिं सुवाल जो तव्हां जवाबु न ॾींदव त ओके हींअर तव्हांखे सवाल इहो आहे त उन माण्हू जो नालो ॿुधायो नो 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 इहो सवाल त निकिरी वियो न उन खां पोइ तव्हां मूंखे ॿुधायो फॉर्मेट ॿुधाए थो छॾियां तव्हांखे उहो त बाद में ॿुधायो न तव्हां इहो सवाल त निकिरी वियो निकिरी कीअं वेंदो ईअं कोन थो निकिरे जेके ॾिसंदा न उन्हनि सभिनी खे हिन प्रोग्राम जी ख़बर आहे त फॉर्मेट छा आहे अच्छा त उहो कहिड़ो जीअं तव्हां सिलेक्ट कयो नथी ॿुधाए सघां उर्दू चैनल सिंधी चैनल जो ऑफकोर्स सिंधी मां सिंधी में इलाही कमु कयो आहे मतिलबु फ्लट कयो यस नालो नथी ॿुधाए सघां चयमि जो तव्हांखे मां छाजी करे था ॿुधाए सघो डपु थो थिए तव्हांखे डप जी ॻाल्हि न आहे हर इंसान जी पंहिंजी हिकिड़ी सेल्फ रिस्पेक्ट हूंदी आहे जेको वक़्तु गुज़री वियो उनखे बाद में यादि करे वरी वापसि हुन ॻाल्हि खे आणण बि ठीकु न आहे न मूंखे हाणे ज़हरी ॻाल्हि कमु करिणो आहे त अच्छा थोरो ढकी छुपी में हलूं त सुठी ॻाल्हि आहे पर्चियूं खणी अचूं ऑफकोर्स मूंखे लॻे थो तव्हां मरी वेंदव पर हिन नालो न ॿुधाईंदव मूंखे बि ईअं थो लॻे अच्छा पर्ची बाद में था खणूं ब्रेक था वठूं ओके सही आहे ब्रेक लाज़मी आहे न त वरी कमर्शियल हूंदा त वरी असां ज़िंदा रहंदा आहियूं ओके ओके जी त नाज़रीन काॾे न वञिजो असां हिते आहियूं ऐं सदफ़ हिते ई आहे तमामु ख़ूबसूरत छोकिरी अॼु सेट ते मौजूदु आहे असां हीअं था वञूं ऐं हीअं था अचूं वेलकम बैक असीं उते ई वेठल आहियूं सदब बि उते ई वेठल आहे जिते प्रोग्राम छॾियो उते ई स्टार्ट कंदासीं प्रोग्राम ख़तमु थियो बाउल ते पर्ची सदफ खे खणणी पवंदी छो त सदफ सवाल जो जवाबु न ॾिनो आहे हाणे हिन में तव्हांजी क़िस्मत आहे क़िस्मत तव्हांजी भली अथव अच्छा हथ कंहिंखे ॾेखारियो मूंखे अथव नथो लॻे मुंहिंजी क़िस्मत बिल्कुल भी सुठी न आहे हथ कंहिंखे ॾेखारियो मुंहिंजी क़िस्मत जेका न ब्लैक अल्फाज़नि सां लिखियल आहे हीअं कर हथ सिधो कर अॻिते कर मां हथनि खे हथ जी न न न न सिर्फ़ु अॻिते कर ॾिसां सॼो हथ राइट लेफ्ट सॼो ॿ शादियूं तव्हांजूं गुड पर्ची खणो हिकिड़ी खणी ॾियो हिकिड़ी पर्ची खणो ये मूंखे ॾियो व्हाट अरे न यार एॾी ख़ूबसूरत छोकिरी सां ईअं न थियणु खपे मतलब छा मतिलबु तव्हांजे फेस ते हिकिड़ो नकाब लॻाइणो आहे ओके ईज़ी आहे ऐं तव्हां हुन सां गॾु ॾाढियूं ख़ूबसूरत लॻंदव मूंखे लॻे थो हूअं बि कोरोना हले थो मां मास्क वग़ैरह हूअं आम जाम लॻाईंदा रहंदा आहियूं मास्क वांगुरु ई आहे ठीकु आहे वांगे मतलब ॾिसूं था हाणे था चऊं रेडी यार व्हाट इज दिस नेवर नॉट यार बाइक हलाई कॾहिं करे भी ना करे न लही इमरान यार ये तो सवाल जो जवाबु ॾियां त ईअं न करिणो पवे न हाणे इन मतलब मुझे वाह ख़राब थी लगे सिर्फ़ु हिकिड़ो मिंट तव्हांखे पाए वेहणो पवंदो असां ॻाल्हाईंदासीं हिकिड़े मिंट खां पोइ त लाहे उछलाए छॾियो होॾे होॾे न उछलाए भरी पवंदो केॾे हूंदो यार ई छा आहे न मतलब तव्हांखे पढ़णो पवंदो हे तव्हांजे प्रोग्राम जो फॉर्मेट आहे तव्हां सवाल जवाबु ॾियो मां हिनखे न छॾियां थो नो 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 सवाल जवाबु ॾियो नो नो आई डू ओके अहिड़ी बि ॻाल्हि न आहे जस्ट हेलमेट ई त आहे अच्छा मां कॾहिं हिनखे यूज़ कयो कोन ओके वॉच लॻाते न स्पॉट बाइक जो जेकॾहिं बाइक ते इन कंडीशन में वेह ईअं तुंहिंजा वार खुले हुजनि न 50 बाइकूं त तुंहिंजे पुठियां हूंदियूं 1 मिनट हो गया 10 सेकंड में न थियनि बि हिकिड़ो सवाल कयूं था पातल हुजे ओके सदब भुट्टो घर में का अहिड़ी टिकटॉक ठाही जंहिं ते घर में मार पई हुजे न कॾहिं बि न कॾहिं बि न ठाही आहे कॾहिं बि न टिकटॉक ते इलाही ठाहिनि पर मार कॾहिं न पई अञा धड़का पिया तव्हांजी का अहिड़ी फेमस टिकटॉक जंहिं ते वधीक लाइक्स या उहो केतिरा आया मिनट थियो मां निकलाए ॿुधायां ओके उछलियो थैंक यू मुंहिंजी हिकिड़ी वीडियो न हाणे लेटेस्ट मतिलबु थोरी वायरल थी हुई सुठी आवा हिकिड़ी उहा आहे गानो यादि नथो अचे पर आहे गानो सिंधी में ई आहे गानो सिंधी में आहे केतिरा व्यूज़ हुआ उन ते तक़रीबन मूंखे एतिरो यादि न आहे अने मतिलबु रोज़ ई वधंदा रहंदा आहिनि मतिलबु थींदा रहंदा आहिनि त ख़बर न आहे हाणे केतिरा थी विया हुजनि और उन वक़्तु इलाही मतिलबु धड़ाधड़ लाइक अचनि पिया कमेंट बि अचनि पिया सदब भुट्टो
शॉपिंग पाण कंदी आहे या को कराईंदो आहे? न मां पाण कंदी आहियां, मूंखे कोई न कराईंदो आहे, एतिरी सुठी न आहियां मां, मुंहिंजी क़िस्मत ई ख़राबु आहे हिन मामले में। पाण कंदी आहियां। मां कसम ख़ुदा जो प्रोग्राम खां अॻु में सोचियुमि त हिन खां अहिड़ा ॾुखिया सवाल कंदुसि, तूं हुननि खे एॾो ईज़ी वरितो, हाणे मां परेशान थी वियो आहियां। अच्छा थोरो ॾुखियो करे थी हाणे ॿुधायां। हे मुंहिंजा पन्ना त विया, जेका मां महिनत कई उहा ख़तमु थी आहे। अच्छा ख़तमु थी आहे, मूंखे लॻे थो हाणे न थी सघे थो के अल्फाज़ में फासी मथां फासी पए। प्रोग्राम नालो अहिड़ो आहे, खण पाए भाउ खे, मां खण पंहिंजे भाउ खे, हे मूंखे खणो आहे, मूं ते सूट थो करे, मां लॻे ई थो। खण पंहिंजे भाउ खे। अच्छा मिसाल, तव्हां 4 ॼणा, ईअं सम्झो तव्हांजी अॻिते शादी थी थिए, ओके तव्हांजो हस्बैंड आहे, तव्हांजी वालदा आहे ऐं तव्हांजूं 2 भेणियूं आहिनि। हिकिड़े जंग में हो, जंगल में 2 तुंहिंजूं भेणियूं, हिकिड़ो तुंहिंजो हस्बैंड, हिकिड़ी तुंहिंजी वालदा, उन्हनि सां गॾु तूं बि आहीं, ओके ठीकु आहे। पाण खे हटाए करे जवाबु ॾिजां। हिकिड़ो शींहुं अची थो वञे, उहो शींहुं तोखे चए थो त सदफ़ इन्हनि चइनि मां मूंखे हिकिड़े खे खाइणो आहे, ॿुधाए त कंहिंखे खावां? ऑफ कोर्स माय हस्बैंड। वो ते हस्बैंड त वरी अची वेंदो, भेनरूं बि कॾहिं न ईंदे, अम्मी त बिल्कुलु बि न। यार असां मर्द हर बार तव्हांजे लाइ कुर्बानियूं ॾींदा आहियूं, ॾींहुं राति जाॻंदा आहियूं। केरु जाॻंदो आहे? मूंखे त जॻाईंदा आहिनि हमेशह। घणा? 99 ॿुधायो। छा कयां मां प्रोग्राम खे, छा कयां? मतिलबु तव्हां हुन हस्बैंड सां लव मैरिज था कयो अॻिते हली, ऐं एॾो प्यार आहे, मरण जीअण जा कसम था खाओ, ऐं तव्हां हुनखे ईअं शींहं जे हवाले करे छॾींदव? प्यार वरी थी वेंदो आहे, उहो मसइलो। इन ते एतमाद आहे त प्यार ज़िंदगी में ॿीहर बि थी सघे थो। ऑफ कोर्स हिकिड़ो दफ़ो असां तॾहिं प्यार कंदा आहियूं जॾहिं असांखे कंहिंसां प्यार थींदो आहे। हिकिड़ो दफ़ो असांखे तॾहिं प्यार थींदो आहे जॾहिं कोई असांखे प्यार कंदो आहे, असांखे हुनजे प्यार सां प्यार थी वेंदो आहे। ठीकु कहिड़ो आहे, तव्हां कंहिंसां प्यार कयो या को तव्हां सां प्यार करे? असांखे प्यार करे उहो ओके हलंदो आहे? बिल्कुलु। अच्छा, इहा ट्रिक आहे माना लेडीज़ जे लाइ? ट्रिक न आहे, मतिलबु मुंहिंजी हिकिड़ी इहा पकी सोच आहे, बल्कि ईअं 100% ईअं ई हुजणु घुरिजे। तव्हां जंहिंजे मथां मरो था उहो तव्हांखे कॾहिं बि रिस्पॉन्स कोन ॾींदो। तव्हांखे हमेशह ख़ासि करे औरत ज़ात खे, या मतिलबु हिकिड़ी मतिलबु जेकी औरत ऐं मर्द जेकी हूंदी आहे, मर्द जंहिं औरत खे प्यार करे उहा औरत चवंदा इलाही ख़ुशि नसीबु हूंदी आहे। मतिलबु उनखे सची मोहबत मिली वञे ऐं उनजो उहो पूरे तरीक़े सां पोइ उनजा हर हक़ूक़ वग़ैरह सभु पूरी थींदियूं आहिनि। पर जेकॾहिं अॼुकल्ह जो, इहा बि सभिनीनि खे ई ख़बर आहे, मां सॼी आवाम खे चवां थी जेके मूंखे न ॾिसी रहिया आहिनि, अॼुकल्ह जो जेको दौरु हली रहियो आहे, जेकॾहिं कंहिं छोकिरी जी कंहिं छोकिरे सां मोहबत एॾी थिए थी, उहो सिर्फ़ु उनखे खाइण जे चकर में हूंदो आहे। मां हिन खां कपिड़ा बि वठी छॾियां, पैसा बि वठी छॾियां, फ़ोन बि वठी छॾियां, पंहिंजो मतिलबु निकिरण खां पोइ चवंदा हू आ रही। पर अॼुकल्ह ईअं थो हले सदफ़ त जेके वॾी एज जूं आंटियूं आहिनि, उहे यंगस्टर खे थियूं फसाइनि, उन्हनि खे थियूं पैसा खाराइनि, ऐं जेके छोकिरियूं आहिनि उहे वरी एजिड माण्हू जेके बिज़नेसमैन, गाॾियूं, हे उन्हनि जे पुठियां छा आहे? ॾिसो, ऐं असां जहिड़ा काॾे वेंदा विच में? हा, असां काॾे वेंदासीं, इहा ई त असांजी प्रॉब्लम आहे। असां काॾे, मां काॾे वञां? असांखे ग्रेवी मिलंदी आहे। ऑफ कोर्स इहो ग़लति आहे? आहे त ग़लति, पर क़िस्मत जी बि ॻाल्हि हूंदी आहे न। पर अहिड़ियूं बि छोकिरियूं अथव जेके पोड़े जे पैसनि जे चकर में त वञनि थियूं, पर इश्क बि उन सां कंदियूं आहिनि। अच्छा, इहे बि आहे त मोहबत बि थी वेंदी आहे पोइ उन्हनि खे वरी उन्हनि सां पोड़े सां। अच्छा ठीकु आहे, तव्हांजो चवण जो मक़सदु आहे त पोड़े सां शादी थी वई आहे, पर इश्क जेको आहे ॿिए छोकिरे सां। जी हा, ईअं बि हूअं बि, मतिलबु मिसाल तव्हांजी शादी कंहिं एजेड सां थी वञे, पर तव्हांजो प्यारु कंहिं ॿिए सां आहे। यार मां सम्झां थी जेकॾहिं कंहिं वॾे माण्हू सां मतिलबु थी वञे ऐं तव्हां, मुंहिंजी थिंक मतिलबु ॿई तरफ़ां डाइवर्ट आहे। अक्सर ईअं बि थींदो आहे त एजेड सां जेकॾहिं शादी थिए थी त हुन सां मोहबत बि थी वेंदी आहे। ईअं थिए थो जॾहिं ज़ाल मुड़ुस इन में जेकॾहिं मां डिटेल में वेंदमि त पोइ अहिड़ी वॾी में वॾी मिसालूं खोड़ सारियूं आहिनि, ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं ईअं ॾिठो वञे त कंहिं छोकिरे सां बि उहो फ्लर्ट कनि थियूं त पोइ उनजो हक़ु आहे यार। हा, करे सघनि थियूं। को अहिड़ो शख़्स जेको राति जो 12 खां पोइ तव्हांखे यादि अचे, ईंदो हुजे 12 खां पोइ त राति जो 12 खां पोइ तव्हांखे यादि ईंदो हुजे? मूंखे यादि अचे, मूंखे एतिरो मतिलबु न आहे त कोई 12 खां पोइ यादि अचे। न, कोई मूंखे यादि करे सघे त मां कंहिंखे यादि थी करे सघे? उहो हिकिड़ो कोन हूंदो, उहो इलाही हूंदा जेको राति जो 12 खां पोइ तव्हांखे यादि थी सघे थो। आहे न। मिसाल तव्हां जलाद आहियो, तव्हांजी ड्यूटी आहे फांसी ॾियणु, जलाद आहियो, तव्हां फांसी ॾियणु आहे, पर तव्हां चाहियो था त हिकिड़े माण्हू खे मां पाण ज़ाती पर्सनल फांसी ॾियां, उहे मां 3 नाला थो खणा,
न हे तव्हांजा इशारा के ॿिए पासे पिया वञनि तव्हां नाला खणो उन्हनि खे विसारे छॾियो जिते तव्हांजा जेके मां ऑप्शन थो ॾियां हा उन खे तव्हां क्लियर कयो ओके त तव्हां कंहिंखे फांसी ॾियणु चाहींदव ऑप्शन ॾियां रियाना तबस्सुम सहरिश भुट्टो रूबी अली रियाना तबस्सुम छो हुन ते ज़ुल्म छो मूंखे पसंदि न आहे रियाना तबस्सुम तव्हांखे पसंदि आहे आर्टिस्ट तमामु भली आहे इलाही सुठी खूबसूरत बि आहे आहे आर्टिस्ट भली आहे इलाही सुठी पर हर इंसान जी पंहिंजी पंहिंजी चॉइस आहे फांसी ॾींदवसि गुनाह थींदव थोड़ा घणा गुनाह करणु घुरिजनि दुनिया में इन खां अॻु में घणनि खे फासायो थो चवां फांसी ॾींदी अथव फांसी ॾिनी आहे इलाही घणनि खे ॾिनी आहे मां मतिलबु मां तव्हांखे ॿुधायां थी न मां जहिड़ाकू कोन आहियां बाक़ी फांसी त ख़ैर कंहिंखे बि कोन ॾिनी आहे अञा ताईं सदफ भुट्टो मीडिया में वरी वापसि थी अचे त सभ खां पहिरियां उहो कहिड़ो आर्टिस्ट आहे जंहिंसां गॾु कमु करणु चाहींदी ऑफकोर्स मुंहिंजी फेवरेट सुनैना अली आहे त मां चाहींदमि त कोई बि प्ले या कोई ड्रामो या कोई मतिलबु हुजे अहिड़ो त मां सुनैना सां हुजे कंहिं शो में असां ॿई गॾु हुजूं मिसाल शो में तव्हां गॾु हुजो त माना मतिलबु सुनैना जी। जेंट्स में न जेंट्स में मां जेकॾहिं ॾिसां त सुठो आर्टिस्ट मां ज़फ़र जिस्कानी करणु चाहींदमि मां हिते विया वञा अच्छा तव्हां बि आहियो तव्हां ड्रामा वग़ैरह मतिलबु तव्हां त डायरेक्टर आहियो न न तव्हां ज़फ़र जिस्कानी नालो खयो जी। त मां चवां थो मां हिते विया वञा न तव्हां वेहो पर ज़फ़र बि इलाही सुठो आर्टिस्ट आहे ऐं एक्सप्रेशन वग़ैरह हुनजा मां हुन सां बि कमु कयो आहे मां हुनजी डायरेक्शन में बि कमु कयो आहे मूंखे यादि आहे असां काफ़ी प्ले वग़ैरह सां गॾु कया आहिनि ऐं मां त शुरू खां वठी ज़फ़र सां ई मतिलबु जेके सिन टी वी जा प्लेस वग़ैरह हूंदा हुआ मां ज़फ़र सां ई कमु कंदी हुअमि त इलाही सुठे तरीक़े सां उहो ट्रीट कंदो आहे जेकॾहिं मतिलबु तव्हां चओ था आर्टिस्ट जे हवाले सां खोड़सार आहिनि पर मूंखे जंहिंसां कंफर्टेबल फील ज़फ़र कयां थी जिस्कानी। दोस्त हा बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे मां ज़फ़र जिस्कानी सां 2 फिल्मूं करे चुको आहियां एज़ अ आर्टिस्ट तमामु घणो वणंदो आहे एज़ अ इंसान तमामु किनो आहे अच्छा न मुंहिंजे ख़्याल न उहो तव्हां सां पर हूंदो हाणे उहो मुंहिंजो नांग आहे पिटारे में बंदि जॾहिं कमु हूंदो खोले यूज़ करे वरी वापसि बंदि अब हाणे उहो सांप मुंहिंजो ई आहे ऐं हाणे मूंसां प्रॉमिस कयो अथसि मां तुंहिंजो ई आहे बसि ठीकु आहे इहा अॻिते सुठी हलो। ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे जी अॻिते हलो। बिल्कुलु सवाल तव्हां वॾे वॾे मुंहिंजे सवालनि जा जवाब अहिड़ा ॾेई छॾिया मां फासी वियो आहियां अच्छा कसम सां तव्हां हेॾा वॾा आर्टिस्ट आहियो बहितरीनु तमामु माशाल्लाह एतिरी बि वॾी न आहियां मां एज न आर्टिस्ट वॾा आहियो को बि ग़मगीन गानो ॿुधायो थोरो ई पर हुन में एक्सप्रेशन तव्हांजा हैप्पी हुजनि अच्छा गानो ग़मगीन हुजे अच्छा गानो ग़मगीन हुजे एक्सप्रेशन ॾियणु तव्हां वॾा हैप्पी हो हा ॾाढो ॾुखियो कमु इहो हा यार वाकई में मूंखे सिंगर्स में 2-3 सिंगर आहिनि इलाही वणंदा पर मूंखे सभिनि खां सुठी आवाज़ शनि लाल जी लॻंदी आहे अच्छा उन जो हिकिड़ो गानो आहे हो न तूं मूंखे वणी थो इहा मां तोखे वणा ही ज़रूरी त नाहे है न अहिड़ो गानो आहे गानो ॿुधायो न न मां तव्हांखे ॿुधायां थी इहो तव्हां कंहिंजे लाइ चयो मूंखे चयो तूं मूंखे वणी थो न न न न मां तोखे वणा थी इहा ॻाल्हि बि आहे तूं मूंखे वणे इहो ज़रूरी न आहे हीअं छो की हेड में ज़रूरी न आहे अरे यार हलो ठीकु आहे सभ खां वधीक ज़हर कंहिं में हूंदो आहे मां ऑप्शन ॾियां थो नांग बिच्छू इंसान इंसान छोकिरी इलाही ॾंग लॻल अथई अच्छा इंसान ज़िंदगी तबाह करे छॾींदा आहिनि सही वारी जेके तव्हां कंहिंजे मथां ट्रस्ट करे हुनजे पोयां वञो था ऐं बदिले में तव्हांखे उहो पोइ जॾहिं तव्हांखे बिल्कुलु ई मिटी में मिलाए ऐं पोइ इहो चवे त तव्हांजी नियत साफ़ न आहे त पोइ इंसान छा करे मीडिया जूं छोकिरियूं अक्सर ख़ुदकशी छो कंदियूं आहिनि यार इहा ई ॻाल्हि आहे हिकिड़ो त हुननि सां मिसबिहेव या मिसफ्लर्ट इलाही थी वेंदा आहिनि ठीकु आहे न ऐं हुनजो प्लस हो जेके कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि डिप्रेशन जो शिकार इलाही रहंदियूं आहिनि फैमिली जी तरफ़ां दोस्तनि जी तरफ़ां मोहबत जी तरफ़ां ख़ासि करे जेको मोहबत जो नालो आहे धोखो इन ते इंसान खे कॾहिं ट्रस्ट करण ई न घुरिजे जेकॾहिं तव्हांखे दिल्ली धक लॻे त ख़ुदकशी कंदव नेवर न कंदव नो ब्रेक ते थो वञा ऑफकोर्स वरी सवाल सेट कयां थो वापसि थो अचां ठीकु आहे नाज़रीन काॾे न वञो असां हिते ई आहियूं सदफ बि हिते ई आहे मां थोरा सवाल सेट करे वठां वरी वापसि था अचूं
वेलकम बैक नाज़रीन, इमरान चंद जो तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर। सदर भुट्टो उते ई वेठल उअं ई पई नज़र। ऐं हिन प्रोग्राम में मां ॾिठो आहे सदर भुट्टो तमामु घणी ख़ुशि आहे। तव्हां हिन प्रोग्राम में छो अॼु? ख़ुशि थियण जे लाइ, तव्हां हिन प्रोग्राम में ख़ुशि थियण कुझु आया? माण्हुनि खे मैसेज पहुचाइण जे लाइ। अफकोर्स मां ॿुधो आहे तव्हांजी सेट तां जेके दिलि में इलाही साड़ हुजे या कंहिंखे मैसेज तड़ाकेदार ॾियणो हुजे त हिते वेही आराम सां ॾेई सघूं था। यार मां छा कयां? मैसेज मैसेज मैसेज। हलो ठीकु अच्छा, आहे। मुंहिंजो हिकिड़ो सवाल तव्हां खां, ग्लासिस पाए तव्हां छो था कयो? मुंहिंजी अखि में धकु लॻल आहे थोरो। उहो मां जेकॾहिं हिलाईंदुसि त मुंहिंजी अखि बार बार तव्हांखे ईअं लॻंदी ऐं माण्हू ग़लति सम्झंदा त अखियूं छो थो हणे। प्रॉब्लम आहे थोरी अखि में। माय क्वेश्चन, यस। चलो सवाल कयूं। जी जी बिल्कुलु। मिसाल तव्हां पाकिस्तानी मूवी में एज अ हीरोइन कमु था कयो, उन में तव्हांजो हीरो केरु थियणु खपे? मां ऑप्शन ॾियां थो। शक्ति कपूर, शफ़क़त चीमा, इमरान चांडियो। शक्ति कपूर। छो शक्ति कपूर छा सेक्सी आहे? न, विलन आहे? तव्हां खां त कुझु बहितर ई आहे। यार प्रोग्राम खे हिते थो रखां। अच्छा हाणे था अचूं ॿी ॻाल्हि ते। जी। हिकिड़ी मूंखे कॉल आई आहे ऐं 20 मैसेज बि आया आहिनि ऐं मां जंहिंमहिल बि ब्रेक ते वञा थो उहो हमरा मूंखे चए थो मुंहिंजी हिकिड़ी तमन्ना आहे, अच्छा, उहा पूरी कर इमरान भाई। कहिड़ी तमन्ना आहे? हिकिड़ो आहे बख्श राजपर खे सुञाण? केरु? बख्श खे सुठो कैमरामैन आहे, मूंखे बार बार चए थो त इमरान भाई मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे सदफ़ सां, उहा पूरी कयो। मुंहिंजो पुटु कहिड़ी ख़्वाहिश आहे? चई इहो मां ॾसे नथो सघां, सेट ते ॾसींदुसि। अच्छा, सुञाणोसि था? न मां कोन थी सुञाणा, मिलायो। स्मार्ट छोकिरो आहे, वॾा वार रखंदो आहे, संजय दत्त। अच्छा सदायूं जी बिल्कुलु। बख्श बाबा अच राजो आहे हिते बि। पुट तूं ॻाल्हाए था न, तुंहिंजी सज़ा इहा त तूं इशारनि में ॾसींदे, ठीकु आहे? वणंदी अथई? कीअं वणंदी अथई? उहो इशारो कर, मूंखे ॿुधाए न। अच्छा, थैंक यू सो हे छा मच। कयो अथई? हे गुल ॾिनई? यस। अड़े इहो मां 8-10 सालनि में न करे सघो, तूं डायरेक्ट गुल थो ॾी? डू एंड डाई माण्हू। तव्हांखे बुरो त न लॻो? नो नो। वॾे ॾिस मूंखे छा थो ॾिसी? सही आहे, ख़्वाहिश पूरी थी? पक ख़ुशि? फोटू नथा तुंहिंजो असां कढी सघूं? हाणे न्याणी खे मथे तहत रख बाबा, न्याणी खे मथे तहत रख। पर हे नथो रखी सघे, ताज़ा गुल कहिड़ो नथई ॾिसूं? हे दोस्ती जो गुल आहे मूंखे लॻे जी थो। बिल्कुलु। ॾिसो, शइ नंढी हुजे या वॾी हुजे, गिफ्ट हूंदो आहे। गिफ्ट भी आहे ऐं थोड़ी तोहफ़ो भी आहे। लिफ्ट भी अथव। अच्छा, पर येलो कलर नफ़रत जो निशानी हूंदी आहे। तॾहिं त उन तो तुंहिंजे मथे त हथु कोन रखियो। अॻिते हलूं। हिकिड़ो सवाल आहे, अॼु खां 10 साल पहिरियां सदफ़ भुट्टो किथे हुई ऐं हाणे किथे आहे, ऐं 10 सालनि खां पोइ किथे हूंदी फ्यूचर में? हाणे किथे आहे, पहिरियों किथे हुई, ऐं आफ्टर 10 years? या पास्ट में त मां मतिलबु आई थिंक मां स्कूल या कॉलेज में हूंदमि ऐं विच जो जेको अरसो गुज़रियो उहो मीडिया जो गुज़रियो। अचण वारो वक़्तु बि त कंहिंखे बि ख़बर न आहे, पर मुंहिंजी हिकिड़ी विश आहे त मां मे बि शायदि दुनिया घुमां फिरां, इंजॉय कयां पंहिंजी ज़िंदगी खे। चवंदा आहिनि त हर मर्द जे कामयाबी जे पुठियां के औरत जो हथु हूंदो आहे। सदफ़ भुट्टो जी कामयाबी जे पुठियां कंहिंजो हथु आहे? मुंहिंजो पंहिंजो, मुंहिंजी अम्मी जो। दुआऊं? बिल्कुलु। मुंहिंजी अम्मी मूंखे इलाही सपोर्ट कंदी आहे ऐं कंदी हुई पहिरियां बि। मुंहिंजी कपिड़ा, मूंखे छा पाइणु घुरिजे, मूंखे कीअं रखणु घुरिजे, पाण खे मेंटेन कीअं करणु घुरिजे, मुंहिंजो थोरो बि मतिलबु थोरो ईअं हूंदो आहे छोकिरियुनि जी अक्सर थोरी फिगर थोरी मोटी थियणु लॻंदी आहे, पेट निकिरणु शुरू थी, अम्मी फ़ौरन मूंखे टोकींदी, तुंहिंजो पेट ॿाहिरि थो अचे, तुंहिंजा बाज़ू थोरा मोटा थी विया आहिनि, तुंहिंजी फिटिंग थोरी आउट थी थिए। त मुंहिंजी कामयाबी जे पोयां मुंहिंजी अम्मी जो हथु आहे। अच्छा, जेकॾहिं हिकु तरफ़ शहज़ादो चार्लिस तव्हांखे ऑफर करे, शहज़ादो चार्लिस हर शइ हुन वटि, जी आई नो, शादी जी ऑफर करे, ऐं ॿिए तरफ़ हिकिड़ो ग़रीब छोकिरो आहे पर तव्हां हुन सां प्यार था कयो, शादी कंहिंसां कंदव? मां चार्लिस सां। धोखो ॾींदो हुनखे? ऑफकोर्स, पैसे में सॼो सुकून आहे।
हिकिड़ो मां मैसेज ॾेई छॾियां ऑफ कोर्स सदा बुटो सां कोई बि प्यार न करे हे धोखो ॾींदव जेके बि शादी करणी हुजे प्रोग्राम लाज़मी ॾिसे बिल्कुल अॻिते हलूं जी ठीकु आहे तव्हांजी शख़्सियत ते पाकिस्तान जी कहिड़ी पार्टी जो असरु आहे मतलब मां तव्हांजो क्वेश्चन सम्झमि कोन थोरो इज़ी करे था छॾियो पार्टी कहिड़ी वणंदी आहे तव्हांखे मूंखे डांस पार्टी तहरीक इंसाफ़ पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नो ॿ पार्टियूं सुठियूं पीपल्स पार्टी ऐं डांस पार्टी यार जेतिरो मूंखे पर्सनल ख़बर आहे तो अॼु ताईं डांस कोन कई आहे नो ईअं आहे बिल्कुलु सही आहे जी बिल्कुलु सही आहे डांस करण जो शौक़ु छो करे न न कंदी बि आहियां पर अकेले में दरवाज़ा बंदि करे जी पर मां सम्झा अॼु ताईं तव्हांजी डांस कंहिं में न ॾिठी हूंदी नो हे मुंहिंजे एतिरो रिकॉर्ड आहे मुंहिंजे मतिलबु पहिरें शुरू खां वठी जॾहिं खां मां आई आहियां मीडिया में अॼु ॾींहं ताईं मां कॾहिं बि कंहिं बि स्टेज ते या मतिलबु ई शो में या कंहिं बि गाने में कंहिं बि ड्रामे में कॾहिं बि डांस न आहे कई हिकिड़ो दिस इज़ अ बैड हैबिट मुंहिंजे ख़्याल सां थोरो ॾुखियो सुवालु कयां मतां उन तव्हां जवाबु न ॾेई सघो थोरो पर्सनल हुजे अच्छा तव्हां पाण में घणियूं सिस्टर्स आहियो 3 मतिलबु तव्हां विच में हो मां सभिनि खां वॾी आहियां तव्हां सभिनी खां वॾा जी। अच्छा ठीकु आहे पर मां तव्हांखे विच में सम्झंदो सभु ईअं सम्झंदा आहिनि ठीकु आहे तव्हां 2 सिस्टर तव्हां ऐं मुंहिंजे ख़्याल में जेका बिल्कुलु नंढी आहे मां हुन टिकटॉक ॾिठा आहिनि जी बिल्कुलु तव्हां ॿई तव्हां ॿिन्ही जी पसंदि हिकिड़ो छोकिरो थी वञे त मतिलबु तव्हां एतिरा हुन में इन्वॉल्व आहियो जो शादी लाइ एग्री हो त तव्हां ॿिन्ही में क़ुर्बानी केरु ॾींदो मां सोचे आराम सां सवाल वॾो आहे हा मां उहो ई सोचां बसि थी अच्छा जी कुर्बानी नंढी भेण जी ख़ुशियूं बि अथई ऐं पंहिंजो प्यार बि अथई क़ुर्बानी कंहिंजी ॾींदव पर हिनखे फनी सवाल न वठिजो त असां हुनखे छॾे ॾींदासीं न ॾिसो जंहिंसां मोहबत थींदी आहे मोहबत जी जेकी ॻाल्हि थिए थी मतिलबु मां उहा ई ॻाल्हि आहे त मां कंहिंसां मोहबत कयां कोई असां सां मोहबत करे मोहबत जेके असल में चवंदा आहिनि जेकॾहिं मोहबत थिए थी त उनखे त छॾणु इलाही मुश्किल ॻाल्हि हूंदी आहे त ऑफकोर्स मां पंहिंजी भेण खे दॿाइण जी कोशिशि कंदमि मां पंहिंजी मोहबत खे नथी छॾे सघां भेण खे छॾे सघे थी ऑफकोर्स भेण खे वरी उहा मञी वेंदी पर ॾिसो लवर जॾहिं तव्हां खां उहो हिकिड़ी मूंखे मूंसां नथो करे त भेण सां थो करे पर जॾहिं बि मूंखे साम्हूं ईंदो त मूंखे वरी उहे फ्लैशबैक लॻंदा तव्हांजा जेके लफ़्ज़ आहिनि तव्हांजो साथ नथा ॾियनि मूंखे ईअं फील थिए पियो तव्हांजो छा मतिलबु आहे त मां चवां त मां भेण खे ॾेई छॾींदमि मतिलबु तूं पंहिंजी शइ कंहिंखे नथी ॾेई सघीं मां शेयर न कंदी आहियां ऐं शेयर करणु तव्हांखे पसंदि न आहे जेकी शइ शेयर करणी हूंदी आहे उहा करे बि छॾींदी आहियां पर घणो करे मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी थिंक रही आहे जेकी ड्रेस मां पाती आहे त उहा कोई बि न पाए जेकी शइ मूं वटि आहे उहा कंहिं वटि न हुजे तव्हां कॾहिं सिलाई कई आहे मूंखे सिलाई कढ़ाई बुनाई स्वेटर सभु ठाहिण ईंदा आहिनि ऐं मां कंदी आहियां टंडो आदम में रहंदा हुया नेवर लाड़काणे में रहंदी हुयमि नंढे लाइ खां शौक़ु हुयो सिखण जो सभु सिखियो आहे ऐं अञा ताईं कमु कंदी आहियां घर में कॾहिं कॾहिं अच्छा जी ये तो मूंखे अॼु ख़बर पई मां तव्हांखे लाइव ठाहे बि ॾेखारे सघां थी असां तव्हांखे एॾा था ठारायूं कॾहिं कोड रही आहे ज़मीन में यस ॻोठ में तॾहिं नंढा हूंदा हुआसीं जस्ट ट्राए मिसाल हिकिड़ो ख़तरनाक इंसानु आहे तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो दुश्मन आहे हिकिड़े पासे ॾे नांग वेठल आहे हिकिड़े पासे ॾे उहो आहे तव्हां अहिड़ी जॻह ते बीठल हो इन ॿिन्ही पासनि मां कंहिं न कंहिं पासे ॾे तव्हांखे टपो ॾियणो पवंदो न त तव्हां मरी वेंदव हिकिड़े पासे ॾे नांग हिकिड़े पासे ॾांहुं उहो ख़तरनाक इंसानु जेको तव्हांजो दुश्मन आहे तव्हां नांग ॾे जंप लॻाईंदव या उन ख़तरनाक इंसान ॾे अच्छा ॾाढो मुश्किल सुवालु आहे इंसान त ख़तरनाक न बि हुजे तॾहिं बि ख़तरनाक आहे ऐं जानवर त जानवर आहे जानवर जो को ॾोह ई न आहे इंसान वटि जंप करण खां बहितर आहे त जानवर वटि जंप करे छॾे हल मूंखे तूं इहो ॿुधाए त नांग जानवर आहे या कीड़ो आहे कीड़ो आहे ऑफकोर्स अच्छा कीड़ो आहे न मतिलबु हुनखे सम्झ त न आहे न मतिलबु तूं हिकिड़े कीड़े खां वधीक जेको इंसान खां वधीक कीड़े खे अहमियत थी ॾियां
यही मतलब तुम जॾहिं मां इंसान ॾिनो वरी बि कीड़े ॾे वेंदसि हा न या मतिलबु मूंखे ख़बर बि आहे त हिन इंसान खे सम्झ आहे पर तॾहिं बि ख़तरनाक आहे मुंहिंजे लाइ पर जानवर वटि जंप लॻाईंदा मूंखे इहा त ख़बर हूंदी न त हिनखे ख़बर न आहे पर वटि 2 मोबाइल आहिनि हे मां तव्हांखे ॿई थो ॾियां तव्हां मूंखे पंहिंजी मोबाइल ॾींदव हा हैं बिल्कुलु तव्हां जाने में राज़ बाज़ नो नेवर कोई राज़ न आहे मिसाल सदफ भुट्टो शादी करे ऐं हुनजो हस्बैंड जेको आहे पासवर्ड तव्हांखे न ॾसे त तव्हां छा कंदव न मूंखां हू पासवर्ड पुछी हो पंहिंजो पासवर्ड न ॿुधाए पंहिंजो पासवर्ड तव्हांखे नथो ॿुधाए त हुन ते रिएक्ट छा हूंदो जहिड़ो थींदो न मां तव्हांखे हिकिड़ी ओके तव्हां पंहिंजा ऑप्शन ॿुधायो जहिड़ो थींदो अलहदगी थींदी या ठीकु आहे यार टाइम पास कर न टाइम पास त कोन करणु ॾींदमि हिन ते सीरियस तव्हां थींदव बिल्कुलु जेकॾहिं तव्हां जेकॾहिं धोखो ॾींदव त पोइ असां छा कयो ऐं मुंहिंजी हिकिड़ी शुरू खां ई आदत रही आहे न मां कंहिंजे मोबाइल में पर्सनल शयुनि में न मां इन्वॉल्व थींदी आहियां न मां पंहिंजो पासवर्ड कंहिंखे ॾींदी आहियां मुंहिंजो फेसबुक आहे मुंहिंजो फ़ोन जो कीपैड आहे या जेकी मुंहिंजी कुझु लैपटॉप में कुझु सिक्योरिटी कोड्स आहिनि मूंखां मुंहिंजी जेकॾहिं हिकिड़ी मिसाल आहे मुंहिंजो हस्बैंड या मुंहिंजो भाउ या मुंहिंजो अबू या मुंहिंजी कोई गहरी दोस्त कोई बि पुछंदो मां हुनखे न ॿुधाईंदमि या मुंहिंजी पंहिंजी प्राइवेसी आहे मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी ज़िंदगी जी हिकिड़ो प्राइवेट पार्ट्स आहिनि उहो मां कंहिंसां बि शेयर करणु पसंदि कंदसि चवंदा आहिनि त उहो को वण न आहे जंहिंखे वाह न लॻी हुजे कॾहिं प्यारु थियो तव्हांजो कंहिंसां ऑफकोर्स केतिरी हद ताईं छा पिया करे सघो हुन में माना मतिलबु ॾिसो हर मोहबत जी हद हूंदी आहे एंड टिल अप एंड शादी जॾहिं उहा न थी सघे त पोइ ख़तमु इंसान पूरी जॾहिं मोहबत कंदो आहे त टाइम बि ॾींदो आहे हर तरीक़े सां हर कोशिशि कंदो आहे उहो ख़ुशि रहे असां हिक ॿिए खे सम्झूं पोइ आख़िर में छा हूंदो त शादी करे सां गॾु रहूं जॾहिं हिकिड़ो इंसानु तव्हां सां शादी करे ई नथो सघे एतिरी मोहबत खां बावजूद बि त पोइ त सरासर धोखो थियो न सदफ भुट्टो अहिड़ो धोखो न खाईंदी खाईंदी मतिलबु खाई चुकी आहियां सोचे जवाब ॾियो अफकोर्स सिधी ॻाल्हि आहे न ॾिसो तव्हां कंहिंसां मोहबत कयो था तव्हां सां शादी न करे त पोइ अहिड़ी मोहबत जो फ़ाइदो त इंसानु ख़तमु करे छॾियो हुन शइ खे ऐं इहे ॾिसो तव्हां उहो ई ॻाल्हि कयो न इहो त अहिड़ो को कोसो वाह न आहे जेके हवा न लॻी हुजे जेको वटेवर जेको बि आहे वण न आहे ठीकु आहे त इहे त सभिनी जी ट्रू ॻाल्हि हूंदी आहे ॾुख थियो आहे कॾहिं रुन आयो हुन इलाही धोखे ते इलाही पछताव थियो आहे पछताव हिन ॻाल्हि जो थींदो आहे त यार असां में कंहिं शइ जी कमी आहे छा अहिड़ी असांखां ग़लती थी वई जो मतिलबु हिकिड़ो इंसान खे तव्हां एतिरी मोहबत कयो था एतिरो प्यारु कयो था तव्हांखे छॾे वञे ख़बर आहे तव्हांजी अखियुनि में गुड़ा अची विया ॾिसो निकिरंदा कोन कसम सां न हक़ीक़त में अच्छा ऐं मूंखे पाण माना अलाए छो की तव्हांजा गिलेर ॾिसी मूंखे थोरो अची विया न छा ॿुधायांव इहे तव्हां एक्टिंग था कयो मां डायरेक्टर मां तव्हांजा एक्सप्रेशन पढ़ां थो तव्हांजो अखियूं भरियल आहिनि मतिलबु सदफ भुट्टो कॾहिं कंटिन्यू 3 राति जागी सोचो आहे कंटिन्यू कोन जागी आहियां मतिलबु विच में निंड बि कई आहे मां निंड जे मामले में इलाही उहो आहियां त मतिलबु निंड मूंखे किथे बि अचे मां सुम्ही पवंदी आहियां हींअर को सुठो बहितरीन स्मार्ट छोकिरो पढ़ियल लिखियल पॉज़िटिव हर शइ हुन वटि आहे ऐं तव्हांखे परमिशन बि ॾिए त तव्हां भले मीडिया में बि कमु कयो ऐं तव्हांखे शादी जी ऑफर करे त मां तॾहिं बि सोचींदसि मां तव्हांखे 100% थो ॾिसां पॉज़िटिव अमीर तरीन सुठो छोकिरो इमरान उहो सभु शयूं पंहिंजी जॻह ते ठीकु आहिनि इलाही सुठो इलाही बहितरीनु पर मुंहिंजी हुन सां अंडरस्टैंडिंग माइंड मैच न थियो त पोइ पहिरियों कॾहिं माइंड सेट थियो आहे कंहिंसां असल ॻाल्हि हूंदी आहे माइंड जी जेकॾहिं ॾिसो सोचंदा न इंसान गुरबत में बि गुज़ारो करे वेंदो आहे मोहबत में इंसानु इलाही न बि हूंदो आहे खाइण जे लाइ हिकु वक़्त में तॾहिं बि उहा माई हुन सां वेठी हूंदी आहे त मुंहिंजे हस्बैंड वटि न आहे मूंखे वेहणो आहे हिन सां रहणो आहे ऐं कुझु मर्दनि वटि सभु कुझु हूंदे बि जंहिं छोकिरी खे हुन सां न ई रहणो हूंदो त उहा बि हर हाल में छॾे वेंदी अच्छा सवाल मुंहिंजा जेके ॾुखिया हुया तव्हां एॾा इज़ी करे छॾिया आहिनि तव्हांजी ज़िंदगी में कहिड़ी शइ जी अहमियत आहे अहमियत शयूं बि हुजनि त कहिड़ी शइ मतिलबु ऑप्शन ॾियां पैसे जी शोहरत जी हुस्न जी पैसे खे अहमियत ॾींदा
शोहरत खे अहमियत ॾींदा हो या हुस्न खे? मां सम्झां थी पैसे खे। यार अॼुकल्ह जी छोकिरियूं सभु रुॻी पैसे जे चक्कर में छो बेवफ़ाई कंदियूं आहिनि? ॾिसो न बेवफ़ाई जी ॻाल्हि न अहमियत तव्हां पुछी आहे। ॾिसो तव्हां वटि पैसो हूंदो तव्हां फेशियल कराईंदो, पाउडर वेंदो, हेयर कटिंग, हेयर कलर, ख़ूबसूरती पाणी अची वेंदी ऐं तव्हां वटि पैसो हूंदो त तव्हांजी शोहरत बि थींदी। अॼुकल्ह जो जेको दौरु हली रहियो आहे असांजो तव्हांजो ख़ानदान असांजो ख़ानदान कंहिंजो बि ख़ानदान हुजे, तव्हां वटि पैसो हूंदो त हर कोई तव्हांखे पुछंदो यार हू न पाण खे सेट करे छॾियो, उहो पाण खे सेटल वेठी आहे, वाकई में ज़बरदस्त हो। तव्हां वटि पैसो न हूंदो त कंहिं दरवाज़े ते बि हली वेंदो न यार अलाए कॾहिं वेंदी अची वई हिकु वक़्त जी मानी खाइण जे लाइ। सद बुटो सभ खां वधीक महांगी गाॾी केतिरी में वेठी आहे, मतिलबु पैसनि जे हवाले सां? इहो इलाही मुश्किल सुवालु आहे। वेठा आहियो ऑफकोर्स हिन खे हिते सवाल खे छॾियो। बिल्कुलु मूंखे बि ईअं लॻे थो त वेठा था आहियो। मूंखे ईअं ख़बर पई त विच में तव्हांखे थोरो ॻाइण जो शौक़ु थियो। यस पोइ पंहिंजे फन जो मुज़ाहिरो छो न कयो? मूंखे लॻो मां हिन लाइक़ु न आहियां। यार पाण में हिकिड़ो डुएट कयूं, सॉन्ग कयूं? यार मूंखे नथो लॻे त मां मतिलबु सिंगर आहियां। हा न मूंखां तव्हां तालीम वठिजो न। मतिलबु राग सास इहे शयूं मूंखे करणियूं पवंदियूं। कुझु बि मसलो न आहे, सुबुह थिए 6 बजे हिकिड़ो दिलो खणो, हुन में मुंडी विझी रड़को। बाथरूम सिंगर। बाथरूम सिंगर। अरे चवंदा आहिनि रड़ी करण खां पोइ गलो सेट थी वेंदो आहे। यार मां रड़ियूं कंदी आहियां न त मुंहिंजो गलो ख़राबु थी वेंदो आहे। रिशा जागीराणी खे सुञाणींदा? मां उन्हनि खे ॾिठो आहे मॉर्निंग शोज़ में। छो ॾिठो अथव तव्हां? गाना बि उन्हनि जा मां ॾिठा आहिनि। हिकिड़ो गानो को हुनजो यादि आहे? नो ॾाढियूं तो ते तमायूं आहिनि दिल में बब्बड़ वायूं। इहो आहे छा सच में? केॾा कोल करार कई प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। तव्हांखे छो धार कयो? छो धार कई? यार मां तव्हांखे ॿुधाई न त मैसेज प्रोग्राम एंड था कयूं। ओके जंहिं तव्हांखे धार कयो, प्यार करे, प्यार ॾेई पोइ छो धार कई? रोइणो न आहे त तुंहिंजा अखियुनि में भला छो गिर पिया अचनि? अच्छा यार तूं कसम सां एक्टर आहीं। अच्छा खिली बि थी रोई बि थी। पहिरियों मां तव्हांखे चयो त हिकिड़ो गमगीन गानो ॻायो ऐं फेस तव्हांजो खिले। तव्हांजो हिकिड़ो सुवालु रहिजी वियो, मां हिन जे बदिरां तव्हांजे ॿिए सुवाल जो जवाबु ॾियणु पसंदि कंदसि। तव्हांजी मीडिया में वापसि अचण जी वजह? मां विसरी वियुसि। मां त हिनखे नंढड़ो सुवाल पियो सम्झां। न मतिलबु इन वजह में छा आहे? हा वजह इहा आहे त कंहिंखे ऑप्शन मां थो ॾियां न, कंहिंखे साड़ण था चाहियो, कंहिंखे कुझु बणिजी ॾेखारण था चाहियो, या पाण खे बदनाम करण था चाहियो? न बदनाम कोन्हे, बदनाम पहिरियों ई खोड़ाया ऐं हिन शो खां पोइ अञा थी वेंदमि जेके मां जवाबु ॾिना आहिनि। अच्छा तव्हांखे थिए छा थो? इहो कंटिन्यू था जवाबु ॾियो पहिरियों। हा थिए छा थो मतिलबु इहो आहे त मां एतिरो अरसो मीडिया छॾे वियमि, हिकिड़ो हूंदो आहे न गिर के संभलना, मां किरी वापसि आई आहियां पाण खे वापसि संभालण जे लाइ। मतिलबु तव्हां क्लियर था चओ तव्हांखे कंहिं धिको ॾिनो आहे? ऑफकोर्स। तव्हांखे ख़बर आहे तव्हां पूरी दुनिया में केतिरा मशहूरु हो? न मूंखे एतिरी अंदाज़ो न आहे। कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। जी 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 ये आहे न? इलाही मशहूरु आहे हिन हिसाब सां त। है न? ईद ते कॾहिं बि एतिरियूं ईदियूं थियूं हा कंहिं बि ईद ते हे 3 ॾींहं थींदा आहिनि, हो बि 3 ॾींहं थिया आहिनि, हा कंहिंसां डेट आई अथव? न यार ईद जे दौरान कॾहिं बि न। बाक़ी त आयूं अथव? बाक़ी त आयूं अथव? न सीरियसली बाक़ाइदा ॾींहंनि में कॾहिं डेट घुमण फिरण त कंहिंसां बि XYZ? नो आंसर। मुझे कहता मुझे अबू भी ॾिसंदो, अम्मी भी ॿाहिरि बि ॾिसंदा शो। जवाब त तव्हां ॾेई था छॾियो। न मां त कुझु कोन चयो न हिन हिसाब सां डेट जे बारे में। सभ खां वधीक केतिरनि पैसनि जी शॉपिंग कई आहे सिर्फ़ु सद बुटो अकेले? अकेले मां तक़रीबन 1.5 लख ताईं। 1.5 लख ताईं? ATM केतिरा आहिनि तव्हांजा? मुंहिंजो ATM हिकिड़ो बि न आहे। हिकिड़ो बि न आहे? मिसाल तव्हांखे को धाड़ेल डाकू किडनैप करे ऐं तव्हांजे घर वारनि खां पैसा घुरे त केतिरा ॾेई था सघो? मां ॿुधाए छॾींदमि त मां किडनैप थी वेंदमि, मां कोन ॿुधाईंदमि। ॿुधाए छॾ हल प्रोग्राम ख़तमु आई मूंखे ॿुधाए छॾ। मां सम्झंदी 500 रुपयो। यार तुंहिंजी क़ीमत मूंखे ईअं थो लॻे 50 लख मे बी शायद थी सघे थो न। हा त दोस्तो
मां मीडिया छॾियां थो हाणे हिन असां पुठियां लॻा थो kidnap- हिनखे किडनैप थो कयां ऐं 50-60 लख लख रुपया मिले रुपया। मुंहिंजे लाइ काफ़ी आहे मां को कारोबार वठी थो कयां प्रोग्राम खे एंड था कयूं कोई मैसेज ईद जे हवाले सां ईद जो ॿियो ॾींहुं मां इहो चवंदसि त के कोई बि छोकिरी हुजे छोकिरो हुजे कंहिं ॿिए जे चवण में अची करे पंहिंजे फ्यूचर खे कंहिंजे बि पोयां ख़राबु करण जी ज़रूरत न आहे जेकर तव्हां टीचर आहियो तव्हांखे कोई चए टीचरी छॾे त कॾहिं बि न तव्हां सिर्फ़ु तव्हां ही ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो ई मिलंदी आहे बार बार न मिलंदी हिकिड़ी ज़िंदगी में जेतिरो जी सघो था फुल इंजॉय कयो फुल पंहिंजी ज़िंदगी खे इंजॉय करणु घुरिजे कंहिंजे बि चवण ते पंहिंजे फ्यूचर खे ख़राबु कॾहिं न कयो इहो मैसेज तव्हांजे लाइ बि आहे बिल्कुलु मां इहा ग़लती करे चुकी आहियां वाइंड अप हलूं था प्रोग्राम जे अचो हिकिड़ी वॉलीबॉल खेॾंदा आहियो गेम वॉलीबॉल ओके खेॾंदा आहियो कैच 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 न ओ मुंहिंजो थी वियो मूंखे ख़ौफ़ अची वियो यार मुंहिंजी क़िस्मत ख़राब अथई हा एॾी सुहिणी न, छोकिरी न। साम्हूं वेठी आहे इहे मूंसां थियो अच्छा ॻाल्हि को हे मां तव्हां ॾे हणंदुसि तव्हां मूंखे हणंदव तव्हां हाराए वियव ओके तव्हां हाराए वियव त तव्हां छा कंदव छा करिणो आहे तव्हां मूंखे हीअ कंदव तव्हां जेकॾहिं हाराए वियव त ॿाहूं ॿधंदव जे खटे वियो त मां तव्हांखे चवंदुमि बाबा जी गटलू ठीकु आहे अचो उथी ओके। वियो अचो हिकु ॿ टे 1 2 3